सोबोदेरो थाणे जी हद सेठार जा लोअर भरसा सोबोदेरो हिंगोरजा लिंक रोड सां साजन सेतो जे पुट वकास सेतो खां नई सीडी मोटरसाइकिल नामालूम फोरू फुर करे आसानी सां फरार थी विया। मासूम वकास मीडिया अॻियां दाहींदे चयो त मिसकीन आहियूं, सुबह सां पंहिंजे बाबा खे सिठार जा लोअर में दुकान ते छॾे घर मोटियसि त टे नामालूम मोटरसाइकिल सवारनि पीछो करे ज़बरदस्ती नई 2018 सीडी मोटरसाइकिल फुर कई। जंहिं बाद सोबोदेरो थाणे ते इतलाउ कयो। SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो फौरन जाइ वारदात ते पहुतो, जंहिं तफ़सीलात वरिता ऐं इंसाफ़ जी यकीन दहानी कराई आहे। मासूम वकास ऐं संदसि पीउ साजन सेतो SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो ऐं SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो खे अपील कई त मूं मिसकीन जी गाॾी रिकवर कराए फौरन खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हुन SHO सोबोदेरो राब्तो करण ते ॿुधायो त फुर थियल गाॾी जा तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची